नौशर फिरोज भरिसां ॻोठ कहकाट में राजपूत बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान कुहाड़ियूं डंडा लॻण करे हिक धुर जा 5 ॼणा इरफान राजपूत, यासीन राजपूत, फरमान राजपूत, सादिक राजपूत, आमिर राजपूत सख्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते इलाज लाइ रूरल हेल्थ सेंटर दरिया ख़ान मरी आंदो वियो, जिते फर्स्ट एड ॾियण बैदि वधीक इलाज लाइ नवाबशाह अस्पताल नियो वियो। इरफान राजपूत की हालत सीरियस ॿुधाई पई वञे। राणा तासीन राजपूत ॿुधायो त मुमताज़ राजपूत, इमरान राजपूत, आबिद राजपूत ऐं मौलादाद राजपूत बिना जवाज़ हमिलो करे 5 ॼणनि खे ज़ख़्मी कयो आहे, जिन ख़िलाफ़ दरिया ख़ान मरी थाने ते MC दाख़िल कराई वई आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।